छोकिरुनि जी घर में बसर जी बि उमेदु न। वरी चवंदी न दी न आउं घर जी वॾी आहियां, बाबा जी अम्मा जी ऐं भाइरनि जी दादुली आहियां। सुबुह सुबुह त तव्हां हिन घर में वञो त इहा दादुली पई छेणा थपींदी, या पई ॿुहारी ॾींदी, या सॼी रसी कपिड़नि में भरी हूंदी, या इन दादुलीअ धोता हूंदई। बसि ॿाहिरि सहेलियुनि खे चवंदी मां दी कमु कंदी आई न। हा, वरी ॿियो सोच कहिड़ो अथनि छोकिरियुनि जो ख़बर अथव? छोकिरो पढ़ियलु लिखियलु हुजे त असां शादी कंदासीं, नौकरी हुजेसि, गाॾी बि हुजेसि, ऐं कमुकार वारो हुजे, रोज़गार वारो हुजे। पाण सॼो ॾींहुं छीणा थपेनि उहा सही आहे, बाक़ी छोकिरो कमुकार वारो ऑफिसर हुजे। तव्हां छेणा थपियो था, छोकिरा असां जहिड़ा धनार हूंदव ॿकरियुनि जा। हा त हा, न त सॼी उमिरि पिया वेठी हुजो। ज़ालिमूं इहे सियारा वञनि था। मां साईं घर जी वॾी आहियां, दादुली आहियां, कमुकार कंदी न आहियां। ओचितो तव्हां वञो त उहो वॾो बर्तननि जो वॾो खोड़ो धोईंदी। पोइ वरी चवंदई बसि हे मां वरी मां ईअं शौक़ु मां, घर वारा चवंदा न आहिनि, हे मां शौक़ु मां वरी धोईंदी आहियां। इहो ख़बर न आहे त घर वारा ॿुहारनि सां वठनि था। बाक़ी वीडियो खे अॻिते घुतड़ी ॾियो, तव्हां सभिनी जी महिरबानी थींदी। छोकिरियूं तव्हांखे ॿियो कोई छॾे या न छॾे, मां तव्हांखे न छॾंदुसि।